परेशान न थी मूं वटि। मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो। छा छा ॻाल्हाइणो आहे? मूं सभ खां पहिरियां त मां तोखे पंहिंजे दिल जी ॻाल्हि ॿुधायां त मल्हार जो मौत मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु अणविसरंदड़ वाक़ियो आहे जंहिंखे मां कॾहिं विसारे नथो सघां। मल्हार त तुंहिंजे बाबा जी आज़ादी जी ख़ातिर पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनी आहे इहो अहसासु मूंखे, बल्कि मुंहिंजे अंदर में हिकु वॾो पछतावो आहे त काश मां उन राति मल्हार खे पाण सां गॾु न वठी वञा। काश। मूंखे सभु ॻाल्हियूं छॾे मूंखां अॼु सिर्फ़ु इहो पुछ त मां हिते तोसां छा ॻाल्हाइण आयो आहियां। ॻाल्हि दरअसल ही आहे त मूंते घरारनि ॾाढो ज़ोर विधो आहे। पापा अदी इन सभिनी जो ज़िद आहे। जिदा त मां तोसां निकाह करे तोखे अपनाया। मूंखे बि अम्मा ऐं बाबा उन हवाले सां ॾाढो तंग कयो आहे। तंग कयो आहे? भले हिन जो मतिलबु त तूं बि दिली तरह सां हिन रिश्ते जे लाइ राज़ी न आहीं, ईअं न? दिली तौर त मां हिन दुनिया में जीअण लाइ बि राज़ी न आहियां। मुंहिंजो जेकॾहिं वस पुॼे त मां हिकु मिंट बि हिते न रहां, पर मां छा करियां? ख़ुदकुशी असांजी दिल में जाइज़ ई न आहे। हाँ सही थी चई। ख़ुदकुशी वाकई हिकु बुज़दिली आहे। हर हाल में इंसान खे पंहिंजे ज़िंदगी जे ॾुखनि ऐं सुखनि सां जहिड़ो करणु घुरिजे। ज़िंदगी आहे, लाह चढ़ाइण जो हिकिड़ो हिसो आहे। ॾुख सुखनि खां सवाइ अधूरा ऐं सुख ॾुखनि खां सवाइ अधूरा। कॾहिं कॾहिं इंसान खे ज़हर जो टुक बि मुस्कुराइणो पवंदो आहे। ख़ुदकुशी उन जो हल न आहे। सालिया, सुकल वणनि ते कॾहिं बि बहार नाहे ईंदी। न तूं सुको वण ते न आहे न। हा ईअं चई सघिजे थो त कंहिं वॾे तूफ़ान खां पोइ कंहिं बेदमुश्क जो वण पंहिंजी पारुनि खां उखड़ी हेठि किरी पियो हुजे, पर उन वण खे खणी वापसि उभो करे बीहारणु माण्हूअ जी वस जी ॻाल्हि आहे। पर जेको वण पाण सहारे सां बीहारियो वञे उन मां छांव जी कहिड़ी उमेद? अरवण मां छांव जी उमेद बि नाहे रख। कुझु वण अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे विछड़ियल प्यारनि जी यादि में निशानी तौर घर में तनहा छॾिबा आहिनि। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।